अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त गुलाम हुसैन उमरानी जी कहाणी हू किथां मशहूरु थियो ऐं हुन किथां स्टार्टिंग कई, इहो असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारा आहियूं। पर दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो दोस्तनि खे नंढिड़ो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं अञा ताईं बि असांजी हिन वीडियोज़ खे तव्हां लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उमरानी बलूचिस्तान शहर सां तालुक़ु रखे थो। उते हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे बलूचिस्तान जे क़रीब, जंहिंजो नालो आहे उस्ता मोहम्मद। उते उस्ता मोहम्मद शहर सां गुलाम हुसैन उमरानी तालुक़ु रखे थो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उमरानी ॻाइण खां पहिरियां 10 साल अॻु पंहिंजे ॻोठ में उते डांस कंदो हुयो। ऐं जीअं त उते हुनजे ॻोठ में वॾियूं महफ़िलूं थींदियूं हुयूं ऐं उते हीउ गुलाम हुसैन उमरानी वेंदो हुयो ऐं उते पंहिंजी डांस कंदो हुयो, यानी नाच कंदो हुयो। ऐं उते वॾनि महफ़िलुनि में हिन जी गुलाम हुसैन उमरानी जी ॻाइणनि सां मुलाक़ात थी। ऐं पोइ गुलाम हुसैन उमरानी उन्हनि फ़नकारनि खे चयो त छो न मां बि फ़नकार थी वञा। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उमरानी जो तमामु बहितरीनु ऐं ज़बरदस्त आवाज़ु हूंदो हुयो। ऐं गुलाम हुसैन उमरानी पंहिंजी दिलि में इहा ख़्वाहिश रखंदो हुयो त छो न मां बि ॻाइणो थी वञा। गुलाम हुसैन उमरानी बलूचिस्तान जो आहे। बलूचिस्तान जे वेझो हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे जंहिंजो नालो आहे उस्ता मोहम्मद। उते हिन गुलाम हुसैन उमरानी जो उन ॻोठ में जनमु थियो हुयो। ऐं हींअर बि गुलाम हुसैन उमरानी उतां जो ई रहाकू आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उमरानी सिंध जो न आहे, बहरहाल पाकिस्तान जो जेको सूबो आहे बलूचिस्तान, उते गुलाम हुसैन उमरानी उन ई शहर सां तालुक़ु रखे पियो। गुलाम हुसैन उमरानी 5 एल्बम कढिया हुया, जीअं त जेको हिन जो 5हों एल्बम हुयो सुपर हिट हुयो। जेको गुलाम हुसैन उमरानी जो पहिरियों, ॿियों, टियों, चौथों जेको एल्बम हुयो उन में गुलाम हुसैन उमरानी मशहूरु न थियो, कामयाबु न थियो। ऐं हिन जो जेको 5हों एल्बम हुयो जंहिंजो नालो हुयो आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंदार हुजे, उहो गुलाम हुसैन उमरानी जो एल्बम तमामु सुपर हिट वियो हुयो। ऐं उन ई एल्बम गुलाम हुसैन उमरानी खे मशहूरु करे छॾियो हुयो। दोस्तों गुलाम हुसैन उमरानी जो आशिक़ मजबूर आहे भले केॾो बि कंदार हुजे, इहो गानो सिंध जे हर माण्हू वटि हलियो हुयो ऐं ट्रैक्टरनि में, टीवियुनि में ऐं मोबाइलनि में पिणु हलियो हुयो। दोस्तों उन खां पोइ गुलाम हुसैन उमरानी ते नालो ई आशिक़ मजबूर पइजी वियो हुयो। ऐं जीअं त हुनखे गुलाम हुसैन उमरानी सां घटि ऐं आशिक़ मजबूर सां घणो सुञातो वेंदो हुयो। ऐं जीअं त हिन जो जेको गानो हुयो आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंदार हुजे, इहो हिन जो गानो जेको हुयो 5 एल्बम जो तमामु घणो हिन जो गानो इहो मशहूरु थी वियो हुयो। दोस्तों उन खां पोइ गुलाम हुसैन उमरानी जो जेको बि एल्बम ईंदो हुयो उन जो सिंधवासी बेक़रारी सां इंतज़ारु कंदा हुया ऐं उन ई एल्बम खे सिंधवासी तमामु घणो ॿुधंदा बि पिणु हुया। ऐं दोस्तों गुलाम हुसैन उमरानी उन खां पोइ सिंगर किंग थी वियो। ऐं जीअं त हिन वक़्तु बि गुलाम हुसैन उमरानी ॻाए पियो। ऐं हाणे जेको आहे गुलाम हुसैन उमरानी चपड़ी ते न पियो ॻाए, हाणे हुन गुलाम हुसैन उमरानी पंहिंजी चपड़ी छॾे ॾिनी आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुलाम हुसैन उमरानी पंहिंजी फ़न जी दुनिया में तमामु बहितरीनु ऐं सुठियूं फिल्मूं बि कयूं हुयूं। ऐं जीअं त कुझु हिन फिल्मूं आज़म मिंगल जी डायरेक्शन में कयूं, कुझु जानी जतो जी डायरेक्शन में कयूं ऐं कुझु पंहिंजी डायरेक्शन में कयूं। दोस्तों गुलाम हुसैन उमरानी सिंध जो हिकिड़ो बहितरीनु अदाकार ऐं डायरेक्टर बि पिणु आहे। दोस्तों जीअं त गुलाम हुसैन उमरानी शुरू में पंहिंजा जेके एल्बम हुया उहे कोमल प्रोडक्शन ते कया हुया। ऐं हाणे जेके आहिनि गुलाम हुसैन उमरानी आज़ाद प्रोडक्शन खे पंहिंजा एल्बम ॾिए पियो। ऐं जीअं त कुझु अर्सो पहिरियां वरी गुलाम हुसैन उमरानी कशिश ऐं KTN TV ते बि पिणु ॻायो हुयो। दोस्तों हिन वक़्तु गुलाम हुसैन उमरानी चपड़ी वारा जीअं त गाना न पियो ॻाए, हुन जीअं त चपड़ी वारा गाना ॻाइणु छॾे ॾिना आहिनि। हू जीअं त हिन वक़्तु आज़ाद प्रोडक्शन ते ॻाए पियो, हू पंहिंजा जेके बि एल्बम आहिनि कुझु आज़ाद प्रोडक्शन खे, कुझु SR प्रोडक्शन जेका शाहिद राहुजे जी प्रोडक्शन आहे उन्हनि प्रोडक्शन ते हू ॻाए पियो। ऐं हिन वक़्तु गुलाम हुसैन उमरानी पंहिंजो वॾो नाव कमाए वरितो आहे।
ऐं हिन वक़्तु गुलाम हुसैन उमरानी तमामु घणो मशहूरु बि थी चुको आहे। दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।